नवाज़ हेर खैरियत आ न? ऐं आस्ते थी ॻाल्हाए। आस्ते तॾहिं थी ॻाल्हायां त कोई ॿुधी न वठे। पर ॿुध, तूं त खेरन सां वे न। खैरियत सां निकिरी वियसि। शुक्र आहे, हीअ ॾिठई त कान न। नौकर पंहिंजे कमनि में मसरूफ़ हुआ, मां त में वाह करे निकिरी वियसि। साइण तोॾे त ख़ैरु आहे न? तिन जा हावा निकितल हुजनि, तिन वटि कहिड़ो ख़ैरु। मां उस्ताद बुखारी जी चवाणी त तंदूर ही वाट बची पहुतो हुअसि, हाल हीणा मुंहिंजा ॾिसी मेरो तो गम न कर। मां त तो वटि बहरहाल बची पहुतो हुयसि। इहो ख़्यालु कीअं ई नवाज़? सिक सबील थी त मां पंहिंजे सिर जो सांगो लाहे अची पहुतो हुयसि। की ईंदे त कोन ॾिठई न? पर साइण कंहिं शक कयो छा? तोखे त ख़बर आहे, अदा साईं त हर वक़्तु शक कंदो आहे, बाक़ी कंहिं बि शक नाहे कयो। पोइ त मां सम्झां थो कंहिं न कंहिं ॾिठो ज़रूरु हूंदो। नवाज़, आख़िर केसी ते इन ख़ौफ़ में रहंदासीं, नींहं जे नेर में नाबूद थी हयाती गारे छॾींदासीं। पर शायदि कॾहिं थी रहूं बस दुनिया जे ख़ौफ़ में कदम रखण खां नवायां थी। कदम खणण बि न घुरिजे अहिड़ो। असीं मिलूं था, ॻाल्हायूं था ऐं अंदर जी उञ उजायूं था, इहो ई गनीमत आहे साइण। जी बिल्कुलु, इहो त ठीकु आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजे। ठीकु आहे, तूं बि पंहिंजो ख़्यालु रखिजे। खुदा हाफ़िज़। साइण कंहिंसां बि रूह रिहाणा ले? कंहिंसां बि न सोणी, मां कंहिंसां रो रहण कंदसि। साइण सोणी सभु कुझु सम्झे थी, छो जो सोणी चवंदी आहे सच। आ पोइ केरु मञे या न मञे। सोणी सच भले चवे, पर रो रहण न चवे। साइण तूं हाणे त ॻाल्हायो पे, कसम सां मूं पंहिंजे कननि सां ॿुधो आहे। नौरत सां पई ॻाल्हायां ऐं उन खां दवा जो बि पुछियमि। सम्झां थी साइण, दवा त की ॿिए वटि आहे, नूरुस वटि किथे आहे दवा? उन वटि कान्हे, ॿिए वटि आहे, मूंखे ख़बर आहे। ॿिए वटि? हा ॿिए वटि, उन वटि आहे जेको अॼुकल्ह नज़र ई कोन थो अचे। वाकई कमदार सच पियो चए, छो त दुनिया ॼाणे थी त सोजरे जे घर जे ॿाहिरां कमदार फेरा ॾिना आहिनि। सोजरे खे बि कमदार लाइ चवंदो रहियो। हाणे मूंखे मास्तरियाणीअ लाइ सोचणु न घुरिजे। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।